जय झूलेलाल। असांजे चैनल में तहां सभिनी जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर ने कयो विनीता भावनानी जी जो सम्मान। हाईटेक आदर्श पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर जा अध्यक्ष व अन्य पदाधिकारियों ने भारतीय सिंधु सभा महिला विंग जी राष्ट्रीय महामंत्री ठहण जे अवसर ते श्रीमती विनीता भावनानी जी खे पंचायत जे द्वारा शॉल पाए करे श्रीफल ॾेई करे सम्मान कयो वियो व गुलनि जो गुलदस्तो ॾेई करे उन्हनि जो स्वागत कयो वियो। पंचायत जा अध्यक्ष श्री नंदलाल पुरी जी ने चयो कि अॼु बिलासपुर जो नालो राष्ट्रीय स्तर ताईं पहुची वियो आहे ऐं असांखे इन ॻाल्हि ते ॾाढो गर्व महसूस थो थिए पियो कि असांजे समाज जी सम्मानीय महिला खे एतिरो राष्ट्रीय पद मिलियो आहे ऐं असां पंहिंजे पाण खे गौरवान्वित महसूस था कयूं पिया ऐं आशा आहे कि तव्हांजे नेतृत्व में समाज जी महिलाऊं हिकु ॾींहुं दोगुनी रात चौगुनी समाज सेवा में तरक्की कंदियूं। असांखे हिन राष्ट्रीय स्तर ते बिलासपुर व समाज जो नालो गर्व सां ऊंचो कंदियूं। हाईटेक आदर्श पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर तव्हांजो दिल सां स्वागत कंदी आहे व भगवान सां दुआ कंदी आहे ऐं प्रार्थना कंदी आहे कि तव्हां हमेशा स्वस्थ रहो, खुश रहो, समाज जी सेवा यूं ही कंदा रहो। बिलासपुर सिंधी समाज हमेशा तव्हां सां गॾु हुयो ऐं हमेशा तव्हां सां गॾु ही हूंदो। हिन अवसर ते गोवर्धन दास मोटवानी, राकेश चौधरी, श्याम हरियानी, मनोहर आहूजा, कन्हैया मोटवानी, राजेश माखीजा, विजय दुसेजा उपस्थित हुया। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।